बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ालोनी नंबर 1 हेड मास्टर सर इमाम बख्श सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां ख़ुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो टॉपिक आहे सेट। हाणे असां सभ खां पहिरियां सेट जो पहिरियों टॉपिक पढ़ंदासीं त सेट जो तसवुरु सभ खां पहिरियां कंहिं ॾिनो। ठीकु आहे पुटु। हाणे चए थो 19वीं सदी में जॉर्ज कैंटर पहिरियों रियाज़ीदान हो। 19वीं सदी में जॉर्ज कैंटर पहिरियों रियाज़ीदान हो जंहिं सेट जो तसवुरु ॾिनो। उन चयो त उहे शयूं जेके ख़ासियत में साॻियूं हुजनि उन सभिनी खे गॾाए करे जेकॾहिं असां रखंदासीं त उनखे असीं छा चवंदासीं? सेट चवंदासीं। पर उन इहो बि चयो त कुझु शयूं जेके साॻियूं हुजनि त उनखे छा चवंदासीं? सेट चवंदासीं। ठीकु आहे पुटु। हाणे असां वटि सेट ऐं उनजे रुकननि खे कीअं ज़ाहिर कयो वेंदो आहे? चए थो जेकॾहिं असां सेट लिखूं ऐं सेट जा रुकन लिखूं त उन्हनि खे असां कीअं ज़ाहिर कंदासीं? चए थो सेट खे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे अखरनि ABC खां वठी करे Z ताईं ज़ाहिर कयो वेंदो आहे। यानी सेट जे नाले खे कंहिंखे सेट जे नाले खे ABCDE सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। ऐं सेट जे शयुनि यानी रुकननि ऐं मेंबरनि खे, हे जेके सेट जूं शयूं हूंदियूं, रुकन हूंदा या मेंबर हूंदा, उन्हनि खे अंग्रेज़ी अखरनि में उन्हनि खे कंहिं में ज़ाहिर कंदासीं? अंग्रेज़ी अखरनि में। A बराबरि आहे ABCD जे, इन्हनि खे अंग्रेज़ी अखरनि में बि लिखी सघूं था। ॿियो आहे अंकनि में बि लिखी सघूं था। अंक कीअं? B बराबरि आहे 1 2 3 4 5 जे, निशाननि में बि लिखी सघूं था। C बराबरि आहे स्टार, ट्राइंगल ऐं असां वटि रेक्टेंगल जे। उनखां बाद में असांखे चए थो असां सेट खे लफ़्ज़नि में बि लिखियल नालनि जे वसीले बि लिखी सघूं था। जीअं D बराबरि आहे जनवरी, जून ऐं जुलाई, ऐं जुमलनि में पिणु ज़ाहिर करे सघूं था। कंहिं बि सेट खे असां जुमलनि में बि पिणु ज़ाहिर करे सघूं था। जुमलनि में कीअं? पहिरियां 3 ॿधी अददनि जो सेट E बराबरि आहे पहिरियां 3 ॿधी अददनि जो सेट, यानी कंहिं बि सेट खे असां जुमलनि में बि पिणु ज़ाहिर करे सघूं था। प्यारा ॿारो, चए थो रुकननि ऐं मेंबरनि खे विची डिंगी में दाख़िल करे बीहक जी निशानी, यानी हिन जा जेके रुकन आहिनि, मेंबर आहिनि, इन्हनि खे असां छा कंदा आहियूं? विची डिंगी में ज़ाहिर कंदा आहियूं। कंहिं बि सेट खे लिखण जे लाइ पहिरियों त उनजे नालनि खे ABC में, ऐं सेट जेके हूंदा आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ मेंबर हूंदा आहिनि। अंग्रेज़ी अखर जा नंढा अंग्रेज़ी ABC यानी नंढी ABC में। उनखां बाद में असां अंगनि में बि ज़ाहिर करे सघूं था, निशाननि में बि ज़ाहिर करे सघूं था, लफ़्ज़नि में ज़ाहिर करे सघूं था ऐं जुमलनि में बि ज़ाहिर सघूं था। पर इन्हनि जे मेंबरनि खे हमेशह असां कामा सां ज़ाहिर कंदासीं ऐं विची डिंगीअ जे अंदरि लिखंदासीं। हाणे असां इहो पढ़ी आया आहियूं त सेट जे नाले खे असां ABCDE खां वठी करे Z ताईं ज़ाहिर कंदा आहियूं। सेट जे मेंबरनि खे असां नंढी ABC में लिखी सघूं था, अंगनि में लिखी सघूं था, निशाननि में लिखी सघूं था, लफ़्ज़नि में लिखी सघूं था या जुमलनि में बि लिखी सघूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे चए थो सेट जे मेंबरनि खे, रुकननि ऐं मेंबरनि खे विची डिंगी जे अंदरि लिखंदासीं ऐं गॾोगॾु उन्हनि में कामा ॾींदासीं। कामा ॿिनि क़िस्मनि जी हूंदी। हिकिड़ी कामा जंहिंजी निशानी हिन पासे हूंदी, ॾिसो, ॿी कामा जेका आहे जंहिंजी निशानी हिकिड़ी कामा जंहिंजो तरफ़ असांजे आहे, ॿी कामा जंहिंजो तरफ़ परे पासे आहे। इहे ॿई कामा असां वटि इस्तेमालु थींदियूं। प्यारा ॿारो, हमेशह इहा ॻाल्हि यादि रखो त सेट जे नाले खे A खां वठी करे वॾी ABC जे A खां वठी करे Z ताईं ज़ाहिर कबो आहे। उन जे सेट खे लिखण जे लाइ असां छा कंदा आहियूं? विची डिंगी में उन जा रुकन लिखंदा आहियूं, रुकननि जे विच में कामा ॾींदा आहियूं। रुकन कहिड़ा थी सघनि था? नंढी ABC थी सघे थी, 1 खां वठी करे कई अंग आहिनि ओस ताईं थी सघनि था, यानी अंगनि में बि असां इनखे ज़ाहिर करे सघूं था, असां निशाननि में बि ज़ाहिर करे सघूं था, असां लफ़्ज़नि में बि ज़ाहिर करे सघूं था, जनवरी, जून, जुलाई, ऐं असां जुमलनि में बि कंहिं सेट खे ज़ाहिर करे सघूं था। प्यारा ॿारो, हमेशह यादि रखो त सेट जे नाले खे हमेशह वॾनि अखरनि में लिखियो वेंदो आहे। जेको बि सेट जो नालो हूंदो इनखे वॾी ABC में लिखियो वेंदो। कीअं लिखियो वेंदो? वॾी ABC में। चए थो हिकु सेट जे मेंबर खे 1 खां वधीक भेरा न लिखियो वेंदो आहे। को बि हिकिड़ो सेट हुजे, उन जे मेंबर खे 1 खां वधीक भेरा नथो लिखियो वञे। ॾिसो, हाणे B बराबरि आहे 2 2 3 3 4 जे, त चए थो असां इनखे हमेशह इन जा रुकन बार बार घड़ी घड़ी वरी वरी दोहराए करे न लिखंदासीं। जीअं इन जो रुकन आहे 2,
हिन जो वरी दोहराए करे लिखियो आहे 2 त इहा जेका फॉर्मेशन आहे इहा छा आहे ग़लति आहे। ॿिए नंबर ते ए बराबरि आहे ए बी सी सी डी जे, त इहा जेको सेट इहो सेट जो जेको ज़ाहिर करणु आहे इहो बि छा आहे ग़लति आहे। सेट जे मेंबर या रुकन खे असां सिर्फ़ु हिकु भेरो लिखंदासीं, हिक खां वधीक भेरा न लिखंदासीं। ठीकु आहे, हमेशह इहे 2 पॉइंट तव्हांखे छा हुजनि यादि हुजनि। असां हाणे पढ़ी आया आहियूं त सेट जो तसवर सभ खां पहिरियां जॉर्ज कैंटर हिकिड़ो रियाज़ीदान हो जो 19वीं सदी में ॾिनो। कंहिं बि सेट खे ज़ाहिर करण जे लाइ असां उनखे अंग्रेज़ी अखरनि, अंगनि, निशाननि, लफ़्ज़नि में लिखियल नाला ऐं जुमलनि में पाण ज़ाहिर कंदा आहियूं। कंहिं बि सेट जे नाले खे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे अखर ए बी सी खां वठी करे ज़ेड ताईं ज़ाहिर कंदा आहियूं। उन्हनि जे रुकननि या मेंबरनि खे असां नंढी ए बी सी जे लफ़्ज़नि में बि अखरनि में बि लिखी सघूं था, अंकनि में बि लिखी सघूं था, निशाननि में बि लिखी सघूं था, लफ़्ज़नि में लिखियल नालनि में बि लिखी सघूं था, जुमलनि में बि लिखी सघूं था। ऐं हर हिकु मेंबर खे असां विची डिंगी जे अंदरि रखंदासीं ऐं हर हिकु मेंबर जे विच में कामा ॾींदासीं। मेंबर असांजा मुख़्तलिफ़ थी सघनि था, अंग्रेज़ी ए बी सी जा नंढा अखर बि थी सघनि था, असां वटि अंगनि में बि थी सघनि था, कुझु निशानियूं बि इस्तेमालु करे सघूं था, असां लफ़्ज़ बि इस्तेमालु करे सघूं था, गॾोगॾु असां जुमला बि इस्तेमालु करे सघूं था। प्यारा ॿारो, अॼु असां सिखी आया आहियूं त सेट जो तसवर सभ खां पहिरियां कंहिं ॾिनो। ॿिए नंबर ते सेट खे उनजे रुकननि खे कीअं लिखियो वेंदो आहे। 3 नंबर ते असां इहो पढ़ी आहियूं त हर हिकु रुकन सेट जे नाले खे वॾी ए बी सी सां लिखियो वेंदो आहे ऐं सेट जे मेंबर खे हिक खां वधीक भेरा विची डिंगी जे अंदरि नथो लिखियो वञे। प्यारा ॿारो, सुभाणे असां सेट जे बारे में वधीक पढ़ंदासीं। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।